नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा जन सां निकाह कयो त रब जे तरफ़ां जे रब जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां किथे बि कंहिं शइ जी सराहत कान्हे का मुहर्रमुल हराम जे महीने में या सफ़र में शादी निकाह हराम आहे। ये सभु ॻाल्हियूं ग़लती ते बीठल आहिनि। त मुहर्रमुल हराम जे महीने जे अंदरि ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां निकाह करणु साबित आहे। छा मुहर्रम जे महीने ऐं सफ़र जे महीने में शादी करण जी शरीयत मना कई आहे? जेकॾहिं न त आम मुसलमान इन खे मायूब छो सम्झंदो आहे? मुहर्रम जे महीने में ऐं सफ़र जे महीने में शादी करणु बिल्कुलु जाइज़ आहे। कंहिं क़िस्म जी मवानत कान्हे का। इन में मुख़्तसर वज़ाहत तव्हांजे साम्हूं कंदो हलां। हदीस किताब सही मुस्लिम में किताब निकाह में हिकिड़ो बाब आहे, बाब फ़ज़ीलत एताक़ी। त हुन में हिकिड़ी हदीस मुबारक अचे थी त ख़ैबर जी लड़ाई खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा जन सां निकाह कयो। बल्कि इमाम मोहम्मद बिन साद जी किताब अत-तबक़ातुल कुबरा जे अंदरि उन्होंने हिकिड़ो बाब इन नाले सां क़ाइमु कयो त सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जी हालात ज़िंदगी। उन माननि था त इहो जेको निकाह थियो आहे इहो सम्झो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ख़ैबर खां वापसि थिया आहिनि, मदीने पहुचण खां अॻु में इहो निकाह रस्ते में थियो हुए। त माना ख़ैबर खां बाद में रस्ते में निकाह थियो हुए। हाणे इन ॿिन्ही हदीसनि खे साम्हूं रखी वरी असीं इन ॾे मोटूं था त ख़ैबर जी लड़ाई लॻी मुहर्रम में आहे। हाणे मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा लड़ाई मुहर्रमुल हराम में विड़ी आहे। उन खां बाद में मदीने पहुचण खां अॻु में रस्ते में निकाह कयो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जा मुहर्रमुल हराम महीने जो इख़्तिताम में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो निकाह कयो आहे, या त सफ़र जे महीने जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो निकाह कयो आहे। कंहिं बि तरफ़ इन मामले खे जेकॾहिं माण्हू मोटाए थो त तव्हांखे साबिती मिले थी त मुहर्रमुल हराम जे महीने जे अंदरि ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां निकाह करणु साबित आहे। ऐं इन जे मामले में उम्मत जे अंदरि हिकिड़ी बेसमझी चओ, जहालत चओ, ख़ामख़ा जो इहो ज़हन वेही वियो आहे। वग़ैरह उम्मत जे तमामु तर मकतब फ़िक्र जे उलमा जो तमामु तहक़ीक़ात खे साम्हूं रखो, कंहिं बि आलिम मना कोन्हे कयो। हाणे ॾिसो न, मौलाना अहमद रज़ा ख़ान साहिबु अहकाम शरीयत जे अंदरि उहे बि लिखनि था त मुहर्रमुल हराम जे महीने में शादी करणु को ममनू कमु कोन्हे को, बिल्कुलु जाइज़ आहे। छो त ममानियत का दलील ई कान्हे का क़ुरान सुन्नत जे अंदरि। छो त कंहिं कम खे हराम करार ॾियणु हीअ त अलाह जे तरफ़ां आहे, या त अलाह जो पैगाम हुन जा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसींदा हुया जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। त रब जे तरफ़ां जे रब जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां किथे बि कंहिं शइ जी सराहत कान्हे का मुहर्रमुल हराम जे महीने में या सफ़र में शादी निकाह हराम आहे। ये सभु ॻाल्हियूं ग़लती ते बीठल आहिनि। अच्छा, जेके मुहर्रम जे महीने में ख़ासि तौर ते माण्हू नथा कनि, हाणे उन्हनि जी सोच ॾिसो ग़लति आहे। हाणे उन्हनि जी सोच छा आहे? हू चवंदा त मुहर्रमुल हराम जे महीने में सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत आहे, त लिहाज़ा हाणे उन्हनि जी शहादत जो वाक़ियो हिकिड़ो तमामु वॾो वाक़ियो आहे, उन जे करे मुहर्रम में शादी नाजाइज़ आहे। ॾिसो न, हाणे इहा ॻाल्हि त बिल्कुलु जंहिं मुस्लमान जे दिलि में ज़र्रे बराबरि बि ईमान हूंदो उहो इन शइ खे बिल्कुलु सम्झंदो, इक़रार इज़हार कंदो त वाक़िअतन सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत तमामु वॾो सान्हो आहे। छो पाण सैयद अहलिल जन्नह, जन्नतिन जा सरदार आहिनि, उन्हनि जी फ़ज़ीलत मक़ाम मर्तबो बिल्कुलु आला आहे। ऐं एॾी अज़ीम शख़्सियत जी शहादत यकीनन हिकिड़ो तमामु वॾो सान्हो आहे। पर ॾिसो न, शरीयत असांखे इहा तालीम ॾिनी आहे त कंहिंजी बि वफ़ात या शहादत ते 3 ॾींहंनि खां मथे सोग करणु जाइज़ कोन्हे को। हदीस किताब सही बुख़ारी में किताबुल जनाइज़ में इमाम साहिबु हिकिड़ो बाब जो क़ाइमु करे, बाब इहदादिल मरअह। हुन में हदीस आंदी अथऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कंहिंजी बि वफ़ात खां बाद में 3 ॾींहंनि खां वधीक ॾुख करणु जाइज़ ई कोन्हे को। हाणे हिकिड़ी औरत आहे, मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे त उहा 4 महीना 10 ॾींहं वेंदी। बाक़ी हू उमूमी तौर ते कंहिंजो को मिट अज़ीज़ क़रीब को फ़ौत थी वियो, को प्यारो को महबूब फ़ौत थी वियो, त 3 ॾींहंनि खां मथे उन जो सोग करणु जाइज़ ई कोन्हे को। अॻियां हदीस तव्हां अञा लफ़्ज़नि ते गौर कयो त इहा हदीस बयानु करण वारी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा। हाणे उहे फरमाइनि थियूं त मुंहिंजे वालिद जी वफ़ात थी वई, मुंहिंजे वालिद जी वफ़ात खे 3 ॾींहं गुज़रियो त सईदा छा कयो हुए, पंहिंजे वालिद जे वफ़ात खे जीअं 3 ॾींहं गुज़रिया आहिनि, पाण ख़ुशबू घुराई अथऊं, ख़ुशबू घुराए करे पंहिंजे जिस्म खे हई अथऊं ऐं माण्हुनि जे साम्हूं इन शइ खे वाज़े कयो अथऊं त ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ते आउं अमल करियां पई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिंजी बि वफ़ात ते 3 ॾींहंनि खां मथे सोग करणु जाइज़ कोन्हे। लिहाज़ा मुंहिंजे पीउ जी वफ़ात ज़रूरु थी आहे, पर 3 ॾींहंनि खां बाद में मूं इन सोग खे ख़तमु करे छॾियो आहे। त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत जो सान्हो तमामु वॾो आहे,
जंहिंजो ॾुख ऐं दर्द दिलनि में त मुस्लमाननि खे ता क़यामत रहंदो, पर इन ॾुख खे मल्हाइण या इन खे ज़ाहिर करणु या उन बुनियाद ते शादियूं मनसूख़ करणु, शादियुनि खे नाजाइज़ ऐं ग़लति करार ॾियणु, इहे सभु शयूं ग़लति आहिनि। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 ॾींहंनि खां मथे ॾुख करण जी असांखे इजाज़त ई कान्हे ॾिनी। ऐं जॾहिं त इन महीननि में शादियूं ख़ुदि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहिनि। ऐं उलमा उम्मत जा तमामु तर तहक़ीक़ पसंदि उलमा अगरचे कंहिं बि मकतब फ़िक्र जा हुजनि, सभु तव्हांखे इहो चवंदे नज़र ईंदा त मुहर्रमुल हराम जे महीने में या सफ़र जे महीने में शादी करणु बिल्कुलु जाइज़ आहे। इन में कंहिं बि क़िस्म जो मान अचो को बि दलील कोन्हे। बाक़ी रहियो मसइलो अवाम जो, अलाह ताला अमान में रखे, अवाम जी बेसमझी चओ, जहालत चओ, दीन खां दूरी जो नतीजो चओ। त हिन मौक़े ते असीं उम्मत जे लाइ, पंहिंजे लाइ, तमामु मुसलमाननि जे लाइ दुआ घुरूं था। शायदि अलाह ताला असांखे क़ुरान सुन्नत वारी सोच अता करे, क़ुरान सुन्नत वारो फ़हम अता करे। हे सिर्फ़ु क़ुरान सुन्नत जे फ़हम खां दूरी ऐं महरूमी आहे जो इहे ॾींहं ॾिसणा पवनि पिया। जंहिं कम खे अलाह ऐं अलाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम हरार कम कोन्हे ॾिनो, असां पंहिंजी जहालतनि जी बुनियाद ते उन शइ खे हराम करार पिया ॾियूं। अलाह असांजी इस्लाह करे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।